अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सुनियो आवाज़ में भलीकार आवां असराज अमन चांडे रिपोर्ट पेश कदासी शहजाद कोट मां गंदाखा लग दरगाह फैज़ल फ़कीर में हज़रत सूफ़ी फैज़ मोहम्मद अलमारूफ फैज़ल फ़कीर साईं जी 64वीं सालाना वरसी दरगाह जे सजदा नशीन सूफ़ी लुत्फ़ुल्लाह फ़कीर ऐं उन जे फर्ज़ंद सूफ़ी मोहम्मद यूसुफ फ़कीर जी निगरानी में अक़ीदत व एहतराम सां मल्हाई वई, जंहिंजा महिमान ख़ासि दरगाह फतेहपुर शरीफ़ जा सजदा नशीन सूफ़ी सैयद सरफराज़ अली शाह सूफ़ी अल क़ादरी जन हुआ। दरगाह ते लंगर फ़ी सबिलिल्लाह जो वसी एहतमाम कयो वियो, जंहिंजी तैयारी दरगाह जे ख़ासि ख़िदमतकार फ़कीर अब्दुल गनी तरफ़ां कई वई। आख़िर में मुल्क में क़ौमी ऐं सलामती लाइ ख़ुसूसी दुआ पिणु घुरी वई। होॾां SHO गंदाखा जावेद अहमद कलोड़ो जे तरफ़ां फुल सिक्योरिटी ॾिनी वई। रिपोर्ट मोहम्मद हनीफ़ जमाली, कुबो सईद खान, शहजाद कोट।